अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेक्स न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, नवाबशाह मां तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त नवाबशाह में कानून लागू कंदड़ हिकु अहम इदारे जे आफिस अॻियां धमाको कयो वियो आहे। ही अहम ख़बर तव्हांखे नवाबशाह मां ॾींदा हलूं त नवाबशाह में कानून लागू कंदड़ हिकु अहम इदारे जे आफिस अॻियां धमाको कयो वियो आहे, जॾहिं त धमाके सबबि को बि जानी ऐं माली नुक़सान नाहे थियो। ही अहम ख़बर तव्हांखे नवाबशाह मां ॾींदा हलूं त नवाबशाह में कानून लागू कंदड़ हिकु अहम इदारे जे आफिस अॻियां धमाको कयो वियो आहे, जॾहिं त धमाके सबबि को बि जानी ऐं माली नुक़सान नाहे थियो। पुलिस इंतजामिया मुताबिक़ तक़रीबन सुबुह 9:30 वॻे सोसाइटी रोड ते कानून लागू कंदड़ हिकु अहम इदारे जे आफिस भरिसां धमाको थियो आहे, जॾहिं त धमाके खां पोइ रेंजर्स ऐं पुलिस एहलकार वॾे तइदाद में धमाके वारी जॻह ते रसी विया ऐं बम डिस्पोजल स्क्वाड खे बि तलब कयो वियो, जंहिं सर्च करण बैदि इलाइक़े खे क्लियर करार ॾिनो। वाक़े जे इतला ते SSP अमीर मसूद मंगसी बि पहुची मुआइनो कयो। ज़रियनि खां ख़बर पई आहे त धमाके वारी जाइ वटां उन कानून लागू कंदड़ इदारे जे एहलकारनि पारां हिकु मशकूक ज़ख़्मी नौजवान खे हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वाक़े मुतालिक़ लाइल्मी ज़ाहिर करे छॾी आहे। जी नाज़रीन, वधीक अपडेट्स लाइ असां सां गॾु रहो, ॾिसंदा रहो सर्वेक्स न्यूज़।